फ़कीर रसूल बख्श मल्लाह बेड़ी वारो। फ़कीर रसूल बख्श मल्लाह वलद मोहम्मद बच्चल मल्लाह वलद मोहम्मद इसाक मल्लाह सेवण शरीफ जे बंदर मोहल्ला में जाओ। सिर्फ़ कुरान शरीफ मदरसे में पढ़ियो हो, ॿी का तालीम हासिल न कयाई। पाण 4 भाइर हुआ, पहिरियों वराम फ़कीर, ॿियो सालेह फ़कीर, टियों फ़कीर रसूल बख्श मल्लाह बेड़ी वारो, चौथों पीरल मल्लाह। पाण अक्सर करे दरिया ते बेड़ी में वेही इबादत में मशगूल हूंदा हुआ। उन करे हिन फ़कीर ते नालो फ़कीर रसूल बख्श मल्लाह बेड़ी वारो पियो, जेको मशहूर थी वियो। संदसि मुर्शिद मोहम्मद यूसुफ शाह मसू बुरगड़ी लॻ हैदराबाद जन हुयो। संदसि वटि अॻूणो वज़ीर आला सिंध सैयद अब्दुल्ला शाह, बाबा अहमद अली कुरैशी ऐं ॿिया कई दुआ वठण ईंदा हुआ। संदसि वटि हिकु दफ़ो मोहतरमा शहीद बेनज़ीर भुट्टो बि आई हुई। आख़िरी ॾियारनि में जॾहिं फ़कीर रसूल बख्श मल्लाह बीमार हुयो ऐं कराची जी हिकु निजी इस्पताल में दाख़िल हुयो त अॻूणे वज़ीर आला सैयद अब्दुल्ला शाह संदसि इलाज करायो हो। संदसि मुक़बरो संदसि पोटे फ़कीर अली गुल मल्लाह ठारायो आहे। अली गुल मल्लाह जो चवणु आहे त हीउ जेको मुक़बरो मूं ठारायो आहे, उन में जदीद दौर हूंदे बि लोह जो इस्तेमालु न कयो वियो आहे। मुक़बरे जे दीवारनि ऐं अदावत में चुन, खेरोली ॾाची जो खीर, सीमेंट, अछी वारी दरिया जी वादी ऐं सिरूं इस्तेमालु कयूं वियूं आहिनि। कारीगर ग़ुलाम क़ादिर मल्लाह दादू वारे गुंबज़ बीहारियो आहे ऐं बुनियादी कमु उस्ताद अली नवाज़ मल्लाह कयो आहे। फ़कीर रसूल बख्श मल्लाह बेड़ी वारे जी वफ़ात 17 रबीउल सानी 1416 हिजरी मुताबिक़ 14 सितंबर 1995 ईस्वी ते थी। सैयद अब्दुल्ला शाह जे चवण मूजिबि खेसि लाल बाग सेवण झांगारा वेंदड़ रोड छंडण जे किनारे मदफ़ून कयो वियो, जिते संदसि मथां आली शान मुक़बरो ठहियलु आहे। मुक़बरो बाबा अहमद अली कुरैशी जे मुक़बरे सां गॾोगॾु आहे।